रजे बिस्मिल्लाह रहमान रहीम कालम भी छोड़ी मजलिस में कुछ जुमला फजाइल है तो जिक्र मसाइल जुमला ताने हवाले को कया या कसीदा भी पढ़ंदा तेरो बाइट भी पढ़ंदा मां बाने फजाइल ये चवा त कसीदे जा जुमला ताने हवाले को कया नबी पाक खैबर जे मैदान में ऐलान कयो त सुभाणे अल्लाह उनके दीदस जिसा मां अल्लाह प्यार करदा आया सब मुसा गॾु ॻाल्हाईंदा चो मन ॾोड़ो मौला जो मदा खाना पहिरियों तव्हांजो जुमिलो हवाले कयो आहे सुभाणे अल्लाह मां उनखे ॾींदसि जंहिंसां मां ऐं अल्लाह प्यार कंदा आहिनि अल्लाह ऐं नबी मोहब्बत कंदा आहिनि अलीअ सां गॾु हाणे नबी पाक जी हदीस घणा नबी पाक फरमाए तो ला उतियन रायतन वदनन रजुलन करारन वैरे फरारन खैबर में उथी ऐलान कई तो सुभाणे सुबुह माल मर्द खे ॾींदसि जेको वधी वधी करे हकला करे ॼमी ॼमी करे लड़े खाली न मोटंदो अलम न छॾंदो रजुल माना मर्द काफी अवाम वेठी आहे जे न ॻाल्हाईंदो त ॾुख थींदो मुंहिंजे ॾाढा मरहूम खां कंहिं पुछियो हुयो साईं जेके 39 ॾींहं विड़िया उहे छा मर्द न हुया छा मुंहिंजे ॾाढा मुस्कुराए करे फरमायो उहे वीचारा ज़ालिम जा मर्द हुया अली शाह मर्द आहे हथ बुलंद करे हैदरी उहे वीचारा ज़ालिम जा मर्द हुया अली शाह मर्द आहे ॻाल्हाईंदा चयो वतने करे जिब्राइल चयो अली शाह मर्दा शेर यज़दा कुव्वत परवरदिगार ला फदा इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फिकार सीना त घणा ई खोले करे घुमंदा आहिनि त मां जहिड़ो को मर्द कोन्हे पर मां चवां अली जहिड़ो को मर्द कोन्हे अली जहिड़े जुल्फिकार जहिड़ी कंहिंजी तलवार ई कान्हे बगाने मां ख़त्म कई पंहिंजी पढ़ाई नबी पाक जो सहाबी इब्ने मसऊद वो जड़े तो जड़े नबी पाक ऐलान कयो तो सुभाणे अल्लाह मर्द के दीदस तो सब सहाबी रात सजी रात जाग्या केजे लाए अल्लाह जे लाए मुसा गॾु थोड़ो थोड़ो ॻाल्हाईंदा बि अचो केजे लाए अल्लाह जे लाए यार अंसार ॻाल्हायो पोयां वारा बि ॻाल्हाईंदा अचनि सब जागंदा रहिया मुंहिंजे ॾाढा मरहूम सैयद गदा हुसैन शाह जो जुमिलो आहे ज़ाकरी फील्ड जो जुमिलो आहे वो चवंदो हुयो त सब सिकंदा रहिया सब चप चटींदा रहिया अलीअ खे मिलियो मां टियों चकर इहो जुमिलो तो चवां मां ख़त्म कई पंहिंजी पढ़ाई अल्लाह अलीअ खे मिलियो अॼु जे घर जे मथां या दर ते अल्लाह ॾिसो सम्झो मर्द जो घर अल्लाह मर्द वटि हूंदो हूअं हिननि जा वॾा अल्लाह लाइ सिकी सिकी जागी जागी मरी विया हितां वारनि जे अलम हेठां वरी निकाह था टुटनि उस्मान ने वेच लिखा है बेहतरीन का बदन आ चुका ये याद रखना वरी भी दुआ तो करो जेके भी मोमिन मोमिनात बीमार है साईं किबला मोहतरम चाचा नासिर शाह जी उनकी तबीयत खराब है मौला उनके सिद्धात करे मौला उनकी शिफा अता फरमाए दुआ भलो शल के शरीफ सां गॾु उनजी मां कैद न थे
दोस्तों जेतिरो भी रोअण जो हक़ अदा नथा करे सघो। मां चवां कोई भी हक़ अदा नथो करे सघे। मुझे चौथा इमाम तो फरमाए तहांजे अखियुनि जे पाणी जा समुंड थी वञनि उन हिक घड़ीअ जे मोल जे बराबर न आहिनि। जॾहिं यज़ीद कमीने चयो हिननि मां ज़ैनब कहिड़ी आहे। शर्म करे न वञो। रोअण जा ॾींहं काफ़ी ॾुखिया मिसाइल। रोअण त हक़ हुयो अली जी धीअ ज़ैनब जो, जंहिंखे उम्मत रोअण न ॾिनो। ॿिनि पलाड़नि ते साईं उठनि ते साईं सिर रखी करे रोईंदी ईंदी हुई, चवंदी हुई हुसैन रोअण नथा ॾियनि। हुसैन पर मां ज़ैनब वाइदो थी कयां जेसि ताणी जीअरी आहियां रोअंदसि। हुसैन मां मरण खां बाद में भी रोअंदसि। हुसैन मां क़बर में भी रोअंदसि। हुसैन मां जन्नत में भी रोअंदसि। ऐं मुंहिंजी साईं वादो पूरो कयो आहे। रहण वारो मुंहिंजो चौथो इमाम तो फरमाए जॾहिं जो मां पुफीअ जो जनाज़ो क़बर में लाथो आहे असां शीअनि वटि तलकीन पढ़ी वेंदी आहे। मुझे चौथे इमाम चयो अली इमामी साईं जी मैयत ख़ामोश हुई। हाय हाय। वरी मुझे इमाम चयो हसन इमामी साईं जी मैयत ख़ामोश हुई। जॾहिं जो मुझे चौथे इमाम चयो हुसैन इमामी मौला सजाद जो चवे त मां ॾिठो बुआ जे अखियुनि जो पाणी कफन खां ॿाहिरि निकिरी आयो। सॼी मैयत हलण शुरू थी वई। होरिया होरिया आवाज़ आयो हुसैन जीअं तोखे रोअण जो हक़ आहे मां ज़ैनब अदा न करे सघी आहियां। मरहबा मौला ताला रोअण क़बूल करे। ॿार में बहितरीन पढ़ण वारा वेठा आहिनि। मूंखां ॿार में बहितरीन अंदाज़ में ड्यूटी ॾिनी। रोईंदा बि अचो दुआऊं बि ॾिनंदा अचो। ॿिया त सभु रुना मौला हुसैन खे पाणी। हिकु पुटु जेको 40 साल बाबे खे रत रुनो आहे। रत रुनो बि शाम जी बाज़ार। मौला सजाद इब्ने मरजाना खे हकल करे चवे थो ओ इब्ने मरजाना मुंहिंजी पुफीअ सां गॾु न ॻाल्हाए। शिमिर खां पुछे तो शिमिर ही केरु आहे जेको चवे थो त मुंहिंजी पुफीअ सां गॾु न ॻाल्हाए। शिमिर चवे थो अली इब्न हुसैन। अली पुट हुसैन जो नालो सजाद अथसि। चई त तूं हुसैन जी नस्ल बचाए आयो आहे। मां त यज़ीद खे चयो हुयो त मां हुसैन जी नस्ल मुकाए करे पोइ काफ़िलो मोकिलींदोमांइ। चई हा हे मरंदड़ खैमन मां पुफीअ बचाए आयो आहे। हिकिड़े जलाद खे चई तलवार कढी करे हुसैन जे नस्ल खे मुकाए। तलवार कढी करे जलाद 4 कदम अॻिते वधियो आहे। रोअण वारा मूंखे माफ़ कजो। साईं ज़ैनब रोई करे चवे थी अम्मा फिज़ा हाणे परे थी। हिन यज़ीद खे चयो आहे त मां हुसैन जो नस्ल मुकाईंदसि। मां हुसैन खे चई आहियां त मां हुसैन जो नस्ल बचाईंदसि। हाणे ॾिसां थी त हे मुकाए थो या मां बचायां थी। रहण वारा सजाद जे गल जे मथां ॿारनि बि बिन गल रखिया। जॾहिं साईं सकीना गल रखियो आहे नी रोई करे साईं सकीना थी चवे पहिरियां मूंखे क़त्ल कयो पोइ मुंहिंजे भाउ खे क़त्ल कयो। दरबार में हलचल मची वई। इब्ने मरजाना चयो तलवार हेठ हिते भी मौला सजाद रत नाहे वञो। रोअण वारो याकूत अस्कलानी जी दरबार मुझे ॾाढा मरहूम रिवायत पढ़ंदो हुयो। मौला हुसैन जी वॾी न्याणी जनाबे कुबरा का इहा रिवायत आहे। उहा चवे थी त हिन दरबार जे ॿाहिरां असांजो जुतियूं लाराए वियो हुयो। के मुझे ॾाढा मरहूम का पुछो हुयो साईं छो जुतियूं लाराए वियो हुयो। मुझे ॾाढा मरहूम मातम करे चयो हुयो हिन दरबार जे अंदर टाटा बिछाया विया हुया। नोकदार पत्थर रखिया विया हुया। 4 कला काली जो धीअ बि करे बाहि ते मातम कयो अथऊं। मुझे के रोअण न अचे यार है ज़रूर करे छॾ। मां चवां हिते बि मुंहिंजो सैयद सजाद रत नाहे। मां चवां शाम जी का एॾी ॾुखी बाज़ार आहे। मौला सजाद रत रुनो आहे। साईं ज़ैनब ॾिसी करे चवेसि सजाद छा बाज़ार में मर्द हींअर रोअंदा आहिनि। हाय हाय तू मुझे जुमलो ना है समझो। छा बाज़ार में मर्द हींअर रोअंदा आहिनि। मुंहिंजे ॾाढा मरहूम के आलिम खां
पूछो यो साईं साईं ज़ैनब बाजार में हली किया हुई बाजार उबूर किया कयो है मूंखे माफ कजो जनो हिन जुमले ते है जरूर कजा रहण वारो न आलिम जो जवाब ॿुधंदो वो चवे तो सैयद गदा हुसैन शाह सैयद ना या पर तो सैयद आयो ॿियनि खे जुमलो ॿुधाई जा मूंखे बि सवाब पवंदो साईं 72 कदम साईं 72 कलाक वेही करे हलिया मौला सजाद ॾिसी करे चवे तो अमा बाजार में मर्द हीअं त न रहंदा आहिनि पर मूंखे ॿुधाए छा बाजार में औरतूं हीअं हलंदियूं आहिनि दुआ घुरे या शल कैदी पुट मरी वञे हा मरहबा बाजार उबूर करे साण दरबार पहुती हथ ॿधी करे चवां 9 कलाकनि जे नशे खां पोइ हिन कमीने खे गैरत ऐं हया त पोइ बि न आहे रोम जो बादशाह वेही करे परसां वेही करे चवे तो यजीद हीअ नंढड़ी केॾण थकिजी पई आहे जेको हिकु कदम हेठि थी रखे ॿियो कदम मथे थी खणे शिंगर खां पुछेसि तो हिन नंढड़ी केॾण जो नालो छा आहे शिंगर चवेसि तो पाण पुछेसि ॾाढा ॾुखिया मसाइब कॾहिं कॾहिं पढ़िया वेंदा आहिनि पाण पुछेसि ॾाढो मिठो ॻाल्हाईंदी आहे ॾाढो तुतलो ॻाल्हाईंदी आहे एॾो त मिठो ॻाल्हाईंदी आहे या जो असां दुश्मन आहियूं असां रोईंदा आया एॾो मिठो ॻाल्हाईंदी आहे या जो जाते भाउ वेहे तो हुनजे पंहिंजे मुंहं सां कंडा बि कढे थी ॾाढो मिठो थी ॻाल्हाए हिन खां नालो तूं पाण पुछेसि हिन कमीने हकल कई आहे मूंखे माफ़ कजो जो मां इहो जुमिलो थो पढ़ां हिन कमीने हकल कई आहे कहदे तुंहिंजो नालो छा आहे हिन कमीने जी हकल ते साइण कोशिश कई आहे त जवाब ॾेसि पर लब हलिया लफ़्ज़ न निकिता मुंहिंजो कसूर आहे मां तव्हांखे सम्झाए न सघियो आहे हिन कमीने ॿी हकल ॾिनी आहे कहदे मगरूर आहे जवाब न थींदे साइण हिन जी ॿी हकल ते कोशिश कई आहे त लफ़्ज़ निकिरनि पर लब हलिया लफ़्ज़ न निकिता मौला सजाद जे रोईंदी अखियुनि सां ॾिठो अथई मौला सजाद चवे तो यज़ीद 9 कलाकनि खां मुंहिंजी भेण जो गलो ज़ंजीरनि सां ॻुठियल हिन जो ज़ंजीरूं खोल त इहा कुझु ॻाल्हाए सघे हिकिड़े सिपाहीअ खे चई त नंढड़ी कैदन जूं ज़ंजीरूं खोल उहो सिपाही 4 कदम अॻिते वधियो आहे साण हथ ॿधी करे चवेसि मुंहिंजे वेझो न मां नंढड़ी बतूल हो या उहा जाइ आहे जाते बाबो 9 दफ़ा बोसा ॾींदो हुयो मां ख़तम कई पारी पढ़ाई रणवार पुछनि था केरु पोइ ज़ंजीरूं खोले इशारो कयो करे भाउ रणवारा चवनि था कैदीअ जा ज़ंजीर खोलियो मौला सजाद जा ज़ंजीर खोलिया आहिनि होरिया साइण सकीना जे मथां आयो आहे साइण जो ज़ंजीरूं न खोलियो अथई पहिरियां साइण जा सोना वार चुमण शुरू करे हथनि ते बोसा ॾेई करे चवे तो सकीना तुंहिंजो मूंसां हेॾो प्यार यार मातम करे छा तुंहिंजे मज़हब में मातम जाइज़ आहे रण वारा ही कमीनो पुछे तो मन अंते केॾन तुंहिंजो नालो छा आहे साइण चवे थी फातिमा बिंतल हुसैन चवे तो केॾन मुंहिंजी लिस्ट में त तुंहिंजो नालो सकीना लिखियल आहे साइण मातम करे चवे थी नालो फातिमा आहे बाबो प्यार मां सकीना सॾींदो हुयो हो मां सीने खां सिवा सुम्हंदी कोन हुयसि मूंखे माफ़ कजो जो मां इहो जुमिलो थो पढ़ां रण वारा ही पुछे तो केॾन भला तुंहिंजो बाबो ॿाहिरि ईंदो हुयो तोखे छा खाराईंदो हुयो साइण चवे थी खार का मूंखे खजूरा खाराईंदो हुयो चवे तो अॼु खाईंदी आहे साइण चवे थी न खाईंदसि मौला सजाद चवे तो सकीना चओ त खाईंदसि सजाद पंहिंजे बाबे जे कातिल खां घुरां मां त हिन जो कफन बि न पाईंदसि सजाद मौला चवे तो सकीना इम्तिहान कई इम्तिहान जो नालो आयो आहे साइण सकीना चवे थी हा खजूरा खार का खाईंदसि हिन कमीने दस्त मां जुर्माल हटायो आहे साइण सकीना छा ॾिसे दस्त में बाबे जो कटियल सिर पियो आहे हो या जीअं लाईअ ते पाणी ईंदो आहे बाबे जे लब ते लब रखी रोई करे चवे थी बाबा जेके ईद ॾींहुं पाराया हुए हो तुंहिंजो ज़ालिम ज़ोरी लाहे वियो
मौला ताजो रोण कबूल करे रोण वारा ने शिमर कमीने को एतरो जुल्म कयो हो साण सकीना ते जो मौला सजाद पूछे तो सकीना जिंदान में जड़े भास अगर दरवाजे ते अची बैठी हुई नी बीबी दीवार सा टेक लाए करे बैठो मौला सजाद पूछे तो सकीना बीबी दीवार सा टेक लाए करे बैठी तू छो न थी वे साण सकीना